मेहरान लेबर फेडरेशन पाकिस्तान के मरकज़ी सेक्रेटरी राहिब अली समेत चयो आहे त सिंध हाई कोर्ट के फ़ैसिले ते सिंध हुकूमत अमल कंदी। सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड में कयल 700 जाली नौकरियुनि खे कैंसिल करे मेरिट जे बुनियाद ते होम डिस्ट्रिक्ट जो डोमिसाइल रखंदड़नि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में तौहीन अदालत जी पिटीशन लेबर खाते जे मुलविस कामूरनि ख़िलाफ़ दाख़िल कराईंदासीं। अहिड़ो इज़हार हुन मोतसब आला सिंध जे ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मज़दूर अॻवान राहिब अली समेत चयो त सिंध हाई कोर्ट कराची में दाख़िल पिटीशन ॾिनल फ़ैसिले मुताबिक़ ग्रेड 1 खां 15 जे 54,000 नौकरियुनि खे कलअदम करार ॾींदे मेरिट जे बुनियाद ते नयूं भर्तियूं करण जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंमें 700 मुलाज़िम वेलफेयर बोर्ड सखर जा आहिनि। असां सेक्रेटरी लेबर खाते सिंध सईद साले मोहम्मद जुमानी, डायरेक्टर वर्कर्स वेलफेयर बोर्ड शेला काशिफ ऐं डायरेक्टर फिनांस वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध खां मुतालबो था करियूं त अदालती हुकुम ते अमल कंदे 700 मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं मिलंदड़ सहूलियतूं फौरी तौर ते बंदि कयूं वञनि ऐं मेरिट जे बुनियाद ते होम डिस्ट्रिक्ट जो डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में कयल जाली भर्तियुनि बाबति मीडिया ते वाइखो कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची